ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सखर मां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शाह बेले में ऑपरेशन करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। अवां ख़बर शेयर कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुख्य जवाबदार शीरल महर जे भाइटे समेत ॿ ॼणा गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SSP जो चवणु आहे त शीरल महर जे भाइटे इस्माइल महर ऐं संदसि साथी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। सखर मां शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शाह बेले में ऑपरेशन कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरडो महर असस लाइन ते मौजूद आहे। जी मोरडा, छा चवणु आहे SSP सखर जो? जी बिल्कुल अली रज़ा, SSP सखर जे तरफ़ां शाह बेले में ऑपरेशन करे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे मरकज़ी जवाबदार जे भाइटे सूदो ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। SSP इरफान समो जो चवणु आहे त शाह बेले में ऑपरेशन करे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार शेरल महर जो भाइटियो इस्माइल महर ऐं हुन जे वेझे साथीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मरकज़ी जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ जे लाइ शाह बेले में ऑपरेशन कयो वियो। हुन दौरान जेको आहे गिरफ़्तारी ॿ ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP इरफान समो जो वधीक चवणु आहे त शाह बेले में मरकज़ी जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ जेको आहे पुलिस जे तरफ़ां कैंप क़ाइमु कई वई आहे ऐं शाह बेले में टारगेट जेके आहिनि ऑपरेशन कया पिया वञनि। मुख्य जवाबदारनि शेरल महर ऐं ॿियनि जवाबदारनि खे बि जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो। पर हिन वक़्तु जेको आहे SSP इरफान समो जे तरफ़ां इहा दावा साम्हूं आई आहे त मरकज़ी जवाबदार शेरल महर जो भाइटियो इस्माइल महर खे साथीअ समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। जी महिरबानी जी।